दारावाھڻ ڀرسان اھلسنت والجماعت जे सरबराहه مولانا محمد احمد لڌيانوي जे जामिया फारूकिया वा बरोड़ा दारावाھڻ में मीडिया सां ॻाल्हि ॿोली। इन मौक़े ते उनजो चवणु हो त नामूस रिसालत व हुरमत रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तहफ़्फ़ुज़ जे ख़ातिर उम्मत मुस्लिमा खे मुतहद थियणो पवंदो। फ्रांस में गुस्ताखाना खाकनि असाइट सां करोड़ी मुसलमाननि जी दिल आज़ारी थी आहे। फ्रांस खां पोइ कैनेडा, नॉर्वे ऐं ॿियनि यूरोपी मुल्कनि में भी सरकारी सतह ते खाका ठाहिया विया आहिनि। मुसलमान कॾहिं भी नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी गुस्ताखी बर्दाश्त न करे सघंदो। पाकिस्तान में भी नामूस रिसालत, नामूस सहाबा व अहले बैत जे तहफ़्फ़ुज़ लाइ कानून साज़ी कई वञे। सख़्त सज़ाऊं ॾियण सां फ़िरका वारियत भी ख़त्म थी वेंदी ऐं क़त्ल व गारत भी बंद थी वेंदी। अहले सुन्नत वल जमात पुरअमन जमात आहे। असां मुल्क में अमन कायम करण लाइ वॾियूं कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।